नाज़रीन ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। अवां खे इस्लामाबाद का ख़बर ॾींदारूं त अबरारुल हक़ जे चेयरमैन हलाल अहमद मुक़र्ररी जे ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ कयो वियो। डॉक्टर सईद इलाही अबरारुल हक़ जे चेयरमैन हलाल अहमद मुक़र्ररी इस्लामाबाद हाई कोर्ट में चैलेंज कई आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस अज़हर मनिउल्लाह दुहिन जा दलील ॿुधण खां पोइ फ़ैसिलो महफ़ूज़ कयो ऐं महफ़ूज़ कयल फ़ैसिले खे अॼु ई ॿुधाइण जो इम्कान आहे। वफ़ाक़ तरफ़ां एडिशनल अटॉर्नी जनरल तारिक खोखर अदालत में पेश थियो। हिन ॿुधायो त चेयरमैन मुक़र्ररी जे रोल्स में तरमीम कई वई आहे, जंहिंखां पोइ अदालत अबरारुल हक़ जे मुक़र्ररी जो नोटिफिकेशन मुअत्तल करे पाकिस्तान रेड क्रेसेंट सोसाइटी जे अॻूणे चेयरमैन सईद इलाही खे उहिदे ते बहाल करे छॾियो आहे। चीफ जस्टिस अज़हर मनिउल्लाह पंहिंजे रिमार्क्स में चयो आहे त इंतिज़ामी मामला आहिनि जंहिंखे वज़ीर आज़म खे हलाइणो हूंदो आहे। सईद इलाही पंहिंजे दरख़्वास्त जे मौक़िफ़ में चयो त मुंहिंजी 3 साल जो मुदो मार्च 2020 में मुकमल थी रहियो आहे ऐं उन खां अॻु अबरारुल हक़ जी मुक़र्ररी गैर क़ानूनी आहे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।